ओम शांति। अॼु जी मुंहिंजी तारीख़ आहे 7/5/2026। मिठा मिठा बाप दादा चवनि था, मीठे मीठे ॿार, तव्हां ब्रह्मा मुख वंशावली ब्रह्मण आहियो। तव्हांखे ही बाप द्वारा ज्ञान जो टियों नेत्र मिलियो आहे। तव्हां हाणे ईश्वर गोद में आहियो। प्रश्न: अद्वैत राज्य जाते ॿियो कोई धर्म न आहे। उन राज्य जी स्थापना जो आधार छा आहे? उत्तरा: योग बल। बाहुबल सां कॾहिं बि अद्वैत राज्य जी स्थापना न थी सघंदी आहे। वैसे कृष्ण वटि एतिरी शक्ति आहे जो अगरि आपस में मिली वञनि त सॼे विश्व ते राज्य करे सघंदा, परंतु इहो लॉ न चईंदो आहे। विश्व ते हिकु राज्य जी स्थापना करणु बाबा जो ई कमु आहे। गीता छॾे बि ॾियो आकाश सिंहासन। ओम शांति। ॿारनि खे ओम शांति जो अर्थ त ॾाढो ई बार सम्झायो आहे। ओम यानी मां केरु? मां आत्मा। ये शरीर असांजा ऑर्गन्स आहिनि। ये आत्मा परम धाम जी रहण वारी। भारतवासी पुकारदा आहिनि कि हे दूर देश जा रहण वारा, अचो। श्री भारत में हाणे धर्म ग्लानी दुख थी पियो आहे। बाबा तव्हां हाणे वरी खां अची करे गीता जो उपदेश ॿुधायो। गीता जे लाइ चईंदा आहिनि शिव बाबा अचो। शिव जी उहे असांजो बाबा आहिनि। चईंदा आहिनि भारतवासियुनि ते फरी खां परछायो पड़ल आहे माया रूपी रावण जो, इन करे सभु दुखी पतित थी विया आहिनि। पुकारदा आहिनि रूप बदिले करे अचो, अर्थात मनुष्य जे रूप में अचो। त मनुष्य रूप में ईंदा आहिनि। मुंहिंजो अचणु दिव्य अलौकिक आहे। मां गर्भ में न ईंदो आहे, मां ईंदो ई आहे साधारण बूढ़े तन में। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो मां कल्प पंहिंजो निराकार रूप बदिली करे ईंदो आहे। ज्ञान सागर त परम पिता परमात्मा ई आहे। श्री कृष्ण खे कॾहिं बि न चईंदासीं। बाप चईंदा आहिनि मां हिन साधारण तन में अची करे तव्हांखे वरी खां सहज राजयोग सिखायां थो। जॾहिं दुनिया पतित थी वेंदी आहे तॾहिं मूंखे अचिणो पवंदो आहे। कलयुग खां सतयुग ठाहिण मां ईंदो आहे। ब्रह्मा विष्णु शंकर जो चित्र बि आहे। ब्रह्मा द्वारा स्थापना, शंकर द्वारा विनाश, पोइ विष्णु द्वारा पालना। इहे लक्ष्मी नारायण विष्णु जा 2 रूप आहिनि। इहे तव्हां ॿार ॼाणंदा आहियो। बाबा वरी खां रूप बदिली करे आया आहिनि। उहो असांजो सुप्रीम बाप आहे, सुप्रीम टीचर बि आहे, सुप्रीम गुरु बि आहे। ॿिया गुरुअनि खे सुप्रीम न चईंदासीं। इहे त बाप टीचर गुरु टई आहिनि। लौकिक बाप त ॿारनि जी पालना करे पोइ उन्हनि खे स्कूल भेजे ॾींदा आहिनि। कोई विरलो हूंदो जो बाप टीचर बि हूंदो, इहे कोई चई न सघे। सभु आत्मायूं मूंखे पुकारदियूं आहिनि, गॉड फादर चईंदियूं आहिनि। त उहा आत्मा जो फादर थी वियो न। इहे गीत बि भक्ति मार्ग जो आहे। सत्युग में त माया हूंदी न आहे जो पुकारणो पए। हिते त सुख ई सुख आहे। हुते तव्हां ॼाणंदा आहियो 5000 वर्ष जो चक्कर आहे। अधु कलाक सत्युग त्रेता ॾींहुं, अधु कलाक द्वापर कलयुग राति। तव्हां ब्रह्मा मुख वंशावली ब्रह्मण आहियो। ब्रह्मा जो अथवा तव्हां ब्रह्मणनि जो ई राति ऐं ॾींहुं आहे। ॾींहुं अर्थात ॾींहुं ऐं राति जो ज्ञान बि तव्हां ॿारनि खे आहे। लक्ष्मी नारायण खे इहे ज्ञान न हूंदो। हाणे तव्हां संगम ते आहियो। ॼाणंदा आहियो हाणे भक्ति मार्ग पूरो थी वियो, ॾींहुं उदय थींदो आहे। इहो ज्ञान हाणे तव्हांखे बाप द्वारा मिलियो आहे। कलयुग में व सतयुग में इहे ज्ञान कंहिंखे बि न हूंदो, कंहिंखे बि हूंदो ई न। इन करे चइबो आहे ब्रह्मा जो ॾींहुं ब्रह्मा जी राति। तव्हां हाणे सूर्यवंशी चंद्रवंशी राज्य पाइण जो पुरुषार्थ था करो, पोइ अधु कलाक खां पोइ तव्हां राज्य करवाईंदा आहियो। इहे ज्ञान तव्हां ब्राह्मणनि जे सवाइ कोई में न आहे। तव्हां देवताऊं ठही वेंदा, पोइ ज्ञान रहंदो न। हाणे रात्रि आहे, शिवरात्रि बि ॻाल्हि आहे। श्री कृष्ण जी बि रात्रि चईंदा आहिनि, परंतु हुनजो अर्थ न सम्झंदा आहिनि। शिव जी जयंती अथवा शिव जो रीकॉर्नेशन थींदो आहे। इहे अहिड़े बाप जो दिवस कम से कम 1 मास मल्हाइणो खपे जो सॼी सृष्टि खे पतित खां पावन ठाहींदा आहिनि। उन्हनि जो हॉलीडे बि न मल्हाईंदा आहिनि। उहो बाप उहो चईंदा आहिनि मां उन्हनि
सभिनि खे लिबरेटर आहे, सभिनि जो गाइड ठही सभिनि खे वठी वेंदो आहे। मां सभिनि खे लिबरेट करे गाइड ठही वठी वेंदो आहे। हाणे तव्हां पुरुषारत कंदा आहियो राजयोग सिखण जो। बाबा तव्हांखे ज्ञान जो टियों नेत्र ॾियनि था। आत्मा जो रूप छा आहे इहे कंहिंखे बि पतो न आहे। बाबा चवंदा आहिनि तव्हां आत्मा न अंगुष्ठे मिसल आहियो न अखंड ज्योति मिसल आहियो, तव्हां त स्टार आहियो, बिंदी मिसल। मां बि आत्मा बिंदी आहियां, परंतु मां पुनर्जन्म में न ईंदो आहे। मुंहिंजी महिमा ई अलॻि आहे। मां सुप्रीम हुजण जे कारण जनम मरण जे चकर में न ईंदो आहे। तव्हां आत्मा जे शरीर में ईंदा आहियो त 84 जन्म वठंदा आहियो। मां हिन शरीर में प्रवेश कंदो आहियां। इहे लोन वरितल उहो शरीर आहे न। बाप सम्झाईंदा आहिनि तव्हां बि आत्मा आहियो, परंतु तव्हां पंहिंजे खे रियलाइज़ न कंदा आहियो कि असां आत्मा आहियूं। आत्मा ई बाप खे यादि कंदी आहे, दुख में हमेशह यादि कंदी आहे, हे भॻवान, हे रहम दिल बाबा, रहम करो। रहम मांगदा आहियो छो जी उहो बाबा नॉलेजफुल, ब्लेसफुल, प्योरीफुल आहे न, प्योरिटी फुल आहे, ज्ञान में बि फुल, ज्ञान जो सागर आहे। मनुष्य खे इहे महिमा न ॾेई सघंदा आहिनि। सॼी दुनिया ते ब्लेस करणु इहे बाप जो ई कमु आहे। उहो रचयिता, बाक़ी सभु रचना। क्रिएटर रचना खे क्रिएट कंदा आहिनि। पहिरियों स्त्री खे अडॉप्ट कंदा आहिनि, पोइ उन्हनि द्वारा रचना रचंदा आहिनि, पोइ उन्हनि जी पालना बि कंदा आहिनि, विनाश न कंदा आहिनि। इहे बेहद जो बाप अची करे स्थापना पालना विनाश कराईंदा आहिनि। बाबा आर्य सनातन देवी देवता धर्म जी पालना कराईंदा आहिनि। सत्य गादी में फट सां राजधानी स्थापना थी वेंदी आहे। ॿिया धर्म त सिर्फ़ु पंहिंजो पंहिंजो धर्म स्थापना कंदा आहिनि। पोइ जॾहिं लख करोड़ जे अंदाज़ में वृद्धि थी वेंदी आहे तॾहिं उन्हनि जी राजाई थींदी आहे। हाणे तव्हां राजधानी स्थापना करो था। योग बल सां तव्हां सॼे विश्व जा मालिक ठहींदा आहियो। बाहुबल सां कॾहिं कोई विश्व ते राजाई न करे सघंदो आहे। बाबा सम्झाईंदा आहिनि कृष्ण में एतिरी ताक़त आहे जो आपस में मिली वञनि त सॼे विश्व ते राज्य करे सघनि, परंतु बाहुबल सां विश्व ते राज्य पाइनि इहे लॉ न आहे। ड्रामा में इहे क़ाइदो न आहे जो बाहुबल वारा विश्व जा मालिक ठहनि। बाबा सम्झाईंदा आहिनि विश्व जी बादशाही योग बल सां मुंहिंजे द्वारा ई मिली सघंदी आहे। हुते कोई पार्टीशन न आहे। धरती आकाश सभु तव्हांजा हूंदा, तव्हांखे कोई टच न करे सघंदो। उन्हनि खे चइबो आहे अद्वैत राज्य। हिते अनेक राज्य आहिनि। बाबा सम्झाईंदा आहिनि 5000 वर्ष पोइ तव्हां ॿारनि खे राजयोग मां सेखारींदो आहे। श्री कृष्ण जी आत्मा बि सिखे थी। श्री कृष्ण पहिरियों नंबर प्रिंस हुयो, उहो हाणे हिन 84 जन्म जे अंत में अची करे ब्रह्मा ठहियो आहे। इहे ॿारनि खे सम्झाइबो आहे सृष्टि जो चक्कर कीअं फिरंदो आहे। बाबा वरी खां स्वर्ग जी स्थापना करनि था। अनेक धर्म विनाश थियणु ज़रूरी आहे। हिकु धर्म जी स्थापना थी वेंदी। भारत ही 100% सॉल्वेंट धर्म श्रेष्ठ हुयो। भारत ही 100% सॉल्वेंट धर्म श्रेष्ठ हुयो। देवताउनि जा कर्म बि श्रेष्ठ हुया। उन्हनि जी महिमा ॻाइण लाइ सर्वगुण संपन्न, 16 कला संपूर्ण। पहिरियों देवता पवित्र हुया, पोइ पतित ठहिया, पोइ बाबा अची करे स्त्री पुरुष ॿिन्हिनि खे पवित्र ठाहींदा आहिनि। रक्षाबंधन जो उत्सव एतिरो छो मल्हाईंदा आहिनि इहे कंहिंखे पतो न आहे। बाबा ई अची करे प्रतिज्ञा वठंदा आहिनि कि अंतिम जन्म में तव्हां पवित्र रहो। सन्यासियुनि जो त धर्म ई अलॻि आहे। ज्ञान भक्ति वैराग्य इहे तव्हांजे लाइ आहे। तव्हां ॾिठो हूंदो पादरी माण्हू हली वेंदा आहिनि त अखियूं हिकु तरफ़ रहंदियूं आहिनि, ॿियो कंहिंजी तरफ़ ॾिसंदा ई न आहिनि। नन्स हूंदियूं आहिनि, हाणे उहो क्राइस्ट खे यादि कंदियूं आहिनि, चवंदा आहिनि क्राइस्ट गॉड जो ॿारु हुयो। तव्हांखे कोई सफ़ेद कपिड़ा आदि सां तव्हांजो कनेक्शन न आहे। तव्हां त आत्मा आहियो, नन बट वन, हिक खे ई यादि करिणो आहे। सची नन्स त तव्हां आहियो न। तव्हांखे वरसो हुन बाबा सां मिलणो आहे। उन्हनि खे यादि कंदा तॾहिं ई विक्रम विनाश थींदा। हिन करे बाबा जो फरमान आहे मामेकम यादि करो। आत्मा खे निश्चय न हुजण जे कारण नन्स पोइ क्राइस्ट खे यादि कंदियूं आहिनि। गॉड केरु आहे इहे न ॼाणंदियूं आहिनि। भारतवासी जो पहिरियों ईंदा आहिनि उहे न ॼाणंदा आहिनि, है न।
भारतवासी जो पहिरियों पहिरियों ईंदा आहिनि उहो न ॼाणंदा आहिनि, पर लक्ष्मी नारायण खे हिन सृष्टि जो ज्ञान थोरी आहे, उहो न त्रिकालदर्शी आहिनि। त्रिकालदर्शी तव्हां ब्रह्मन ठाहींदा। तव्हांखे कोई सां बदिली हीरे जहिड़ो, बाबा कौड़ी सां बदिले तव्हांखे हीरे जहिड़ो ठाहींदा आहिनि। हाणे तव्हां ईश्वर गोद में आहियो, तव्हांजी अंतिम जन्म ॾाढो अमूल्य आहे। भारत ई ख़ासि दुनिया जी आम, तव्हां रूहानी सेवा कंदा आहियो, बाक़ी उहे जिस्मानी सोशल वर्कर्स आहिनि। तव्हां रूहानी आहियो, तव्हांखे सेखारण वारो सुप्रीम रूह आहे। हर हिकु आत्मा खे चओ बाप खे यादि करो। बाप ही पतित पावन ॻायल आहे न। तव्हांखे किरण में 84 जन्म लॻंदा आहिनि, पोइ हिकु सेकेंड में चढ़ण में लॻंदो। इहे तव्हांजो हिन मृत्यु लोक जो अंतिम जन्म। मृत्यु लोक मुर्दाबाद, अमर लोक जिंदाबाद। इनखे अमर कथा चइबो। अमर बाबा अची करे त अमर आत्माउनि खे अमर युग में वठी वेंदा आहिनि। अमर युग में वठी वञण लाइ अमर कथा ॿुधाईंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि अच्छा ॿियो ॻाल्हियूं भुलिजी वञो त पोइ सिर्फ़ु पंहिंजे खे आत्मा निश्चय करो, मूंखे यादि करो, बुद्धि जो योग मूंसां गॾु लॻायो त पाप भस्म थी वेंदा ऐं तव्हां पुण्य आत्मा ठही वेंदा। तव्हां मनुष्य खां देवता ठहींदा। इहा नई ॻाल्हि न आहे। 5000 वर्ष बाबा अची करे तव्हांखे वरसो ॾींदा आहिनि। रावण पोइ श्राप ॾींदो आहे। इहा खेल आहे, भारत जी कहानी आहे। इहे ॻाल्हियूं बाप सम्झाईंदा आहिनि। कोई बि वेद शास्त्र आदि में न आहे। इन करे गॉड फादर खे नॉलेजफुल, पीसफुल, ब्लेसफुल चइबो। तव्हांखे बि आपसमान ठाहींदा आहिनि। तव्हां बि पूज्य हुयो, पोइ पुजारी ठहींदा। आपे ई पूज्य, आपे ई पुजारी। इहे भॻवान जे लाइ न आहे। तव्हां भारतवासियुनि जी ॻाल्हि आहे। तव्हां पहिरियों सिर्फ़ु हिकु शिव जी भक्ति कंदा आहियो, अव्यभिचारी भक्ति कई, पोइ देवताउनि जी भक्ति शुरू कई, पोइ हेठि उतरंदा आहियो। हाणे पोइ तव्हां देवी देवता ठहो था। जो थोरा पढ़ंदा आहिनि उहे प्रजा में हली वेंदा आहिनि, जो सुठी रीति पढ़ंदा आहिनि उहे राजे में ईंदा आहिनि। प्रजा त ढेर ठहींदी, हिकु राजा महाराजा जी लाखों करोड़ों अंदाज में प्रजा हूंदी, लाखों करोड़ों। तव्हां पुरुषार्थ कंदा आहियो, कल्प पहिरियों मुआफ़िक़। पुरुषार्थ सां पतो पइजी वेंदो कि माला में केरु केरु अचिणो आहे। प्रजा में त कोई ग़रीब, कोई साहूकार ठहींदा। भक्ति मार्ग में ईश्वर जो ध्यानु कंदा आहिनि। छो ईश्वर खे न आहे छा? या त चईंदा आहिनि कृष्ण अर्पणाय नमः, परंतु वास्तव में हूंदो आहे ईश्वर अर्पणाय नमः। मनुष्य जो कुझु कंदा आहिनि हुननि जो फल ॿिए जन्म में मिलंदो आहे, हिकु जन्म जे लाइ मिली वेंदो आहे। हाणे बाप चईंदा आहिनि मां आयो आहियां तव्हांखे 21 जन्मनि जो वरसो ॾियणु। मुंहिंजे अर्थ डायरेक्ट कुझु बि कंदा आहियो त 21 जन्मनि जे लाइ हुनजी प्राप्ति तव्हांखे थी वेंदी आहे। इनडायरेक्ट कंदा आहियो त हिकु जन्म जे लाइ अल्पकाल जो सुख मिलंदो आहे। बाप सम्झाईंदा आहिनि इहे तव्हांजो सभु मिटी में मिली वेंदो, इन करे इनखे सफ़ल करो। तव्हां इहे रूहानी हॉस्पिटल का यूनिवर्सिटी खोलंदा वञो, जाता का सभु एवर हेल्दी वेल्दी ठहींदा। इन सां ॾाढी इनकम थींदी। योग सां हेल्थ ऐं चक्र खे ॼाणण सां वेल्थ मिलंदी। त घर घर में अहिड़ी यूनिवर्सिटी कम हॉस्पिटल खोलंदा वञो। वॾा आदमी त वॾा खोलो, जाते ॾाढा अची सघनि। बोर्ड ते लिखी छॾो जीअं नेचर क्योर वारा लिखंदा आहिनि। बाबा सॼी दुनिया जी नेचर बदिले प्योर ठाहे छॾंदा आहिनि। नेचर बदिले प्योर ठाहे छॾंदा आहिनि। हिन समय सभी इम्प्योर आहिनि। सॼी दुनिया एवर हेल्दी वेल्दी ठाहिण वारो हिकु बाबा ई आहे, जो तव्हां ॿारनि खे पढ़ाइनि था। तव्हां मोस्ट स्वीट चिल्ड्रन आहियो शिव बाबा जा। छा मीठे मीठे सिकिन ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सां
पंहिंजे हिन अमूल्य जीवन खे रूहानी सेवा में लॻाइणो आहे। ख़ासि भारत आम सॼी दुनिया जी सेवा करणी आहे। ॿियो आहे पंहिंजी सभु कुझु सफल करण लाइ डायरेक्ट ईश्वर अर्थ अर्पण करणो आहे। रूहानी हॉस्पिटल ऐं यूनिवर्सिटी खोलणी आहे। वरदान आहे हिकिड़े स्थिति द्वारा अतीन्द्रिय सुख जी अनुभूति करण वारा सर्व आकर्षण सां मुक्त ठहो। जॾहिं इंद्रियनि जी आकर्षण ऐं संबंधनि जी आकर्षण सां मुक्त ठहियो तॾहिं अतीन्द्रिय सुख जी अनुभूति करे सघंदा। कोई बि कर्म इंद्रियनि जे वश थियण सां भिन्न भिन्न आकर्षण थींदी आहे। उहा अतीन्द्रिय सुख उहा हर्ष दिलाइण जे बंधन विझंदी आहे। लेकिन जॾहिं बुद्धि सर्व आकर्षण सां मुक्त थी हिकु ठिकाने ते टिकी वेंदी आहे, हलचल समाप्त थी वेंदी आहे, तॾहिं हिकु रस अवस्था ठहिण सां अतीन्द्रिय सुख जी अनुभूति थी वेंदी आहे। स्लोगन आहे पंहिंजी बुद्धि जी लाइन क्लियर रखो त हिक ॿिए जे मन जे भाव खे ॼाणे सघंदा। अव्यक्त इशारो कहिड़ी बि प्रकार जी हलचल में अचल रहण इहे श्रेष्ठ ब्रह्मण आत्माउनि जी निशानी आहे। दुनिया हलचल में हुजे लेकिन तव्हां श्रेष्ठ आत्माऊं हलचल में न अची सघो। छो? ड्रामा जी हर सीन खे ॼाणंदा आहियो, नॉलेजफुल आत्माऊं आहियो, पावरफुल आत्माऊं आहियो त सदा अचल रहंदासीं न अचल रहंदासीं, तॾहिं नॉलेजफुल पावरफुल थियण सां गॾु ब्लेसफुल बि थी सघंदासीं। त कॾहिं वायुमंडल सां घबरायो न, सदा निर्भय रहो। अच्छा, शांति बाबा खे यादि करो।